बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में आऊं आहियां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, रमज़ान जी रहमतूं जारी और सारी आहिनि। असां इन्हनि रहमतुनि खे समेटण जे लाइ रोज़ प्रोग्राम पेश कयूं पिया ऐं सुठो हिकिड़ो मुक़रर सां गॾु वेही करे असां डिस्कस कयूं पिया। अॼु असांजे प्रोग्राम जा महिमान मारूफ़ आलिम दीन मौलवी मंज़ूर अहमद चन्ना साहिबु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। तव्हांखे भलीकार था कयूं पंहिंजे प्रोग्राम में। अॼु असां मौलवी साहिब खां रमज़ान जो पहिरियों अशरो पूरो थियो ऐं ॿियो अशरो शुरू थियण वारो आहे। हिन ॿिए अशरे जे शान ऐं फज़ीलत मुतालिक़ असां हाल अहवालु कंदासीं। साईं, रमज़ान पाक जो ॿियो अशरो शुरू थियो, हाणे अॼु खां पोइ ॿियो अशरो शुरू थो थिए। हिन जी शान ऐं फज़ीलत मुतालिक़ तव्हां कुझु बयानु फ़रमाईंदा? वरी तव्हांजी महिरबानी असांखे प्रोग्राम में घुराइण जी। रमज़ान मुबारक पूरो जो पूरो पहिरियां 10 ॾींहं उनजा रहमत, ॿिया 10 ॾींहं उनजा बरकत, पोयां 10 ॾींहं हदीस पाक में आहे इत्कुम मिनन नार, जहन्नम खां आज़ादी जा यानी बख़्शिश जा ॾींहं आहिनि। हदीस पाक में इहे चए थो त रमज़ान मुबारक जो जॾहिं रोज़ो खोलियो वञे थो, रोज़े खोलण जे टाइम ते अल्लाह तबारक व तआला 70,000 अहिड़ा गुनाहगार जंहिंजे मथां जहन्नम वाजिबु थी चुको हुजे, पर रोज़े खोलण जे टाइम ते रोज़े रखण जे करे उहे गुनाहगार जहन्नम मां फिरी जन्नती कया वञनि था, बख़्शिजी वञनि था। अहिड़े तरीक़े सां यानी रोज़ानो 70,000 गुनाहगार बख़्शिजंदा रहनि था। सॼे रमज़ान मुबारक में जेतिरा गुनाहगार बख़्शिजनि था, आख़िरी ॾींहं ते अल्लाह ताला उन्हनि सभिनी गुनाहगारनि जे बराबरि जे बख़्शिश जो ऐलान थो फरमाए। इन जे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त जंहिं रमज़ान मुबारक में पाण खे न बख़्शराए सघियो उहो जन्नती न आहे, यानी उहो ख़ुशनसीब न आहे। उहो ख़ुशनसीब न आहे। यानी 3 माण्हू अहिड़ा आहिनि जेके ख़ुशनसीबनि में कोन था अचनि, जिन खां पीउ माउ नाराज़ आहे ऐं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म पाक ॿुधी करे दुरूद पाक नथा पढ़नि ऐं रमज़ान मुबारक में पाण खे बख़्शराए नथा सघनि। रमज़ान मुबारक जा पहिरियां 10 ॾींहं हुजनि, विचां 10 ॾींहं हुजनि, हर लम्हे में अल्लाह ताला हज़ारें रहमतूं नाज़िल फ़रमाए थो, जेके आसमान खां ज़मीन ते अचनि थियूं। शैताननि खे ॿधियो वञे थो। इन तरह सां त बानो इबादत करे ऐं बाने ऐं अल्लाह जे विच में रोज़ो सिधो सं वापारु आहे। छो त निमाज़ में ॾेखार थी सघे थो, हज में ॾेखार रिया थी सघे थो, हर इबादत में रिया थी सघे थो, ॾेखार थी सघे थो, मगर रोज़ो अल्लाह ऐं बाने जे विच में हिकु अहिड़ो सिधो सं वापारु आहे जंहिंमें रिया कोन्हे, ॾेखार कोन्हे। तंहिंजे करे अल्लाह ताला पंहिंजे बाने जे मथां जेतिरो राज़ी थिए थो रमज़ान मुबारक जे रोज़े रखण जे करे, बाक़ी 11 महीननि में ॿियनि इबादतुनि जे करण जे करे अल्लाह ताला एतिरो राज़ी कोन थो थिए जेतिरो रोज़े रखण जे करे राज़ी थिए थो। अच्छा, त असां सहरी में रोज़ो रखूं था, उन खां पोइ सॼो ॾींहुं जेको उन्हनि ते माण्हू पाबंदी करे थो, खाइण पीअण बंदि आहे जीअं रोज़े जो फ़र्ज़ु आहे। इफ़्तार खां पोइ छा माण्हू हिते ई माना जेके अहकामात ख़तमु आहिनि, बक़ाया टाइम आज़ादी जो आहे, बक़ाया टाइम आराम जो आहे, या इन टाइम ते बि के ख़ासि इबादतूं, इन टाइम जी बि ख़ासि जेके हिकिड़ा अज़कार आहिनि? जेके मुतक़ी बाना आहिनि उहे त रमज़ान मुबारक खे पंहिंजे लाइ वरी ख़ुशनसीबी सम्झनि था, इन जे करे जो अलाह जे तरफ़ां शैताननि खे ॿधी करे उन्हनि खे इबादत जो टाइम ॾिनो वञे थो। त यानी उहे त हर घड़ी इबादत में मशगूल रहनि था। यानी क़यामत जो ॾींहुं जॾहिं ईंदो, हदीस पाक में ईअं आहे त रमज़ान मुबारक जो रोज़ो बि सिफ़ारिश कंदो, त क़ुरान पाक बि सिफ़ारिश कंदो। रमज़ान मुबारक जो रोज़ो त इहा सिफ़ारिश कंदो, या इलाहुल आलमीन हिन सॼे ॾींहं में पाबंदी कई, हर उज़वे जी पाबंदी करे तोखे राज़ी करण ख़ातिर मां हुनजो शाहिद आहियां। पर साॻी जाइ ते क़ुरान पाक इहा शाहिदी ॾींदो त या इलाहुल आलमीन हिन रोज़ो रखी करे सारो ॾींहुं मूंखे पढ़ंदो रहियो, हता की निंड करण जे टाइम ते जेको हुनजे आराम जो टाइम हो, पोइ बि हू मूंखे पढ़ंदे पढ़ंदे निंड थिए कयईं, या इलाहुल आलमीन हिन खे बख़्श फरमाए। एतिरे ताईं हुनजा सिफ़ारिशी थींदा रमज़ान मुबारक ऐं क़ुरान पाक, जेसीं ताईं हू बख़्शियो नथो वञे। त साईं, इफ़्तार माल जीअं हर मुस्लमान तमामु सुहिणे तरीक़े सां हिकिड़ो एहतमाम करे थो, हर क़िस्म जा मेवा ताम खाधे जा अनवा थो गॾु करे माण्हू खाइण पीअण लाइ। तव्हां सम्झो था त इन जा बि के अहकामात आहिनि, या इहो जीअं आमतौर ते चयो वेंदो आहे न त बाबा माण्हू मुख़्तसिर ताम ते गुज़ारो करे, रमज़ान में इन जो ख़ासि तौरु एहतमाम कबो आहे? इन जो नेकी आहे, अजर आहे, सवाबु आहे, या असांखे मुख़्तसिर ते गुज़ारो करणु घुरिजे?
सही मुख़्तसिर ते गुज़ारो करे, जेतिरो थी सघे त ग़रीबनि ते ख़र्च करे, पर जेको बचनि ते माण्हू ख़र्च करे थो, इजाज़त आहे जेतिरो बि बचनि ते ख़र्च करे थो उनजो उनखे सवाबु मिलंदो। हदीस पाक में एतिरो आहे त हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम फरमायो आहे त मुस्लमान हो, मोमिन हो, रमज़ान मुबारक जे रोज़े रखण जे लाइ जॾहिं तव्हां उथो था त रोज़े रखण जे टाइम ते जेका मानी तव्हां जे ॾाढो पेश थिए थी त उहो तव्हां ज़रूर बि खाईंदा कयो। छाजे लाइ त इहा तव्हांखे अलाह जे तरफ़ां दावत आहे, सुभान अल्लाह। आम नाहे। के अर्ज़ु कयो त या अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम, तव्हां इहा जेका ॻाल्हि कई त असुर जे रोज़े रखण जे टाइम ते जेका मानी ताम पेश थिए थो त इहो अलाह जे तरफ़ां दावत आहे। पाण फरमायूं था बिल्कुलु अलाह जे तरफ़ां दावत आहे। जेकॾहिं कोई इन शइ खे नथो तस्लीम करे त भला 11 महीननि में उन घर वारनि खे, उन भेनरुनि अमड़ियुनि खे उथारे करे तव्हां ताम तयारु कराए ॾिसो त उन सुहिणे मुंहं सां तव्हांखे मानी तयारु करे ॾियनि। राति जो 3 वॻे यानी उहे जेके राति जो उथनि थियूं, उन उथण बि उन्हनि जो इबादत में आहे। यानी ख़ुदा जे ख़ौफ़ खां उथनि थियूं, इबादत सम्झी करे उथनि थियूं, बिस्मिल्लाह करे ताम तयारु कनि थियूं, ऐं उहो ताम तयारु थी करे जॾहिं तव्हांजे साम्हूं अचे थो त उन मां ज़रूर बि तव्हां तनावुल कयो। हीअ तव्हांखे अलाह जे तरफ़ां ख़ुसूसी दावत आहे जेका तव्हांखे 11 महीननि में नसीब नथी थिए, 12 रमज़ान मुबारक में तव्हांखे नसीब। ऐं इफ़्तार में जेको एहतमाम थिए थो, इफ़्तार में जेको एहतमाम थिए थो त इहो बि जेको आहे सवाब में शामिलु आहे। बचनि खे जेको इंसानु खाराए थो, जेतिरो सुठो खाराए थो एतिरे ते हदीस पाक में अचे थो त रमज़ान मुबारक में हर माण्हूअ जो रिस्क ॿीणो कयो वञे थो। उनजो मतिलबु इहो आहे त जेको सादो सूदो खाईंदड़ आहे पंहिंजे बचनि खे उनखां हर महीने खां वधीक जेको आहे सुठो में सुठो बंदोबस्तु करे ॾिए थो त अल्लाह ताला मूंखां राज़ी थिए। ऐं रोज़े खोलण जे टाइम ते जेको बि माण्हू दुआ घुरे थो, अल्लाहुम्मा इन्नी लक सुम्तो व बिका आमनतो व अलैका तवक्कलतो व अला रिज़्क़िका अफ़्तरतो, ताम उनजे साम्हूं आहे, दुआ घुरे थो त मौला करीम तुंहिंजे ॾिनल तुंहिंजे लाइ मां रज़ा ख़ातिर रोज़ो रखियो, तुंहिंजे ॾिनल ताम ते मां रोज़ो खोलियां थो। अल्लाह ताला इन लफ़्ज़नि जे मथां एतिरो राज़ी थिए थो जो उन बाने जे इन दुआ खे अल्लाह ताला मलाइकनि में पेश फरमाए थो त मलाइको ॿुधो, सॼो ॾींहुं बानो मुंहिंजे रज़ा ख़ातिर रोज़ो रखियो अथई। हाणे रोज़े खुलण जे लाइ मुंहिंजी रज़ा ख़ातिर दुआ घुरे थो। अल्लाह ताला फरमाए थो त हाणे बाने खे जेको घुरिणो आहे उहो मूंखां घुरे। यानी रोज़े खोलण जो टाइम इहो आमीन जो टाइम आहे ऐं दुआ जे क़बूलियत जो टाइम आहे। बाक़ी जुमे जो ॾींहुं 8 ॾींहंनि में जुमे जो ॾींहुं अचे थो, उनजे लाइ मुफ़स्सिर इकराम लिखनि था त इन जे लाइ जुमो भलो आहे जो उन में हिकु अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें दुआ क़बूल थिए थी। उन दुआ जे क़बूल थियण वारी घड़ी जे लाइ बुज़ुर्गान दीन वॾी कोशिशि कई आहे। त किन लिखियो आहे त सुबुह जो उथण सां जीअं सिजो सिधो थिए थो त जुमे जे ॾींहुं इहा ज़ोहरा सात आहे, इहा क़बूलियत जो टाइम आहे। किन लिखियो आहे त न, इहो आहे ख़ुतबे जो टाइम, जंहिं वक़्त में ख़ुतबो ॾिनो वञे थो, पेशमाम उथे थो। किन लिखियो आहे त न, इहो ख़ुतबे जे विच वारो टाइम आहे। किन लिखियो आहे त न, हदीस पाक में बि अचे थो किन जाइ ते त इहो 3 पारी खां मक़सदु इहो आहे त उहो जुमे जे ॾींहं जूं टाइम जी ख़बर कोन्हे, पर हर रोज़ायत जेको रोज़ो रखी करे रोज़ो खोले थो उनखे इन शइ जी ख़बर हुजणु खपे त मां हाणे जंहिं मक़ाम ते बीठो आहियां, हे ताम जेको मुंहिंजे साम्हूं रखियो आहे त मुंहिंजी दुआ खे अल्लाह ताला क़बूल फरमाए थो त हू पंहिंजे लाइ बि दुआ घुरे। जमीअल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात आया मिनहुम वल अमवात, सभिनी जे लाइ दुआ घुरे, सभिनी जी बख़्शिश जे लाइ दुआ घुरे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते तमामु ख़ुशि थींदा आहिनि जेको इहा दुआ घुरे, अल्लाह मग़फ़िर ले उम्मत सय्यदना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह मरहम ले उम्मत सय्यदना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ जेको दुआ घुरे, उनजे बख़्शिश जी दुआ घुरे, उन्हनि जे बीमारी खां शफ़ा जी दुआ घुरे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते घणो ख़ुशि थींदा आहिनि। रोज़े खोलण जे टाइम ते जेको आहे सुठी दुआ घुरे। अच्छा साईं, हाणे हूअं बि त हुक़ूक़ुल इबाद जो असांजे मथां हिकिड़ो हुकुम थियलु आहे, असांजे मथां वधि में वधि ज़िमेवारी आहे त असां पंहिंजे ॿियनि इंसाननि जी, अलाह जे बाननि जो वधि में वधि एतिराम ख़्यालु रखूं। रमज़ान में ख़ासि तौर ते जॾहिं असांजा पाड़ेसी अक्सर ईअं हूंदो आहे या किथे घरनि में त तमामु आलीशान ताम तयारु थींदा आहिनि, पर तमामु थींदा आहिनि इफ़्तारी जा। उन मौक़े ते जेकॾहिं कोई पाड़ेसी इन्हनि शयुनि मां जेको आहे त उहो नथो फ़ाइदो वठे, उन ताईं उहे ताम असां नथा पहुचायूं, त इहो असांजा जेके ताम आहिनि या असांजा इहे जेके अहतमाम आहिनि, इन्हनि जे मथां पोइ कहिड़ो हुकुम थो सादिर थिए?
साईं हूअं बि हदीस पाक में हुकुम आहे त जेकॾहिं तव्हांजो पाड़ेसिरी बुखियो रहिजी वियो ऐं तव्हां ड्रॉ करे सुतव त तव्हां मुस्लमान कोन हा, हूअं त आम आहियो। दीन में पाड़ेसिरी जे लाइ त असांखे संभाल करणी आहे। कंहिं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह पाड़ेसिरी जी असांखे कीअं ख़बर पए? पाण फरमा जेसि ताईं पाड़ेसिरी जी तूं ख़बर नथो लहे ऐं तूं पाण सुठा ताम खाए थो उनजे लाइ ख़बरदारी नथो करे, त लिहाज़ा रोज़े खोलण जे टाइम ते माण्हू एतिरी कोशिशि करे त कंहिं ॿिए खे बि रोज़े खोलाइण जे लाइ ताम पेश करे। छो त जेकॾहिं तव्हांजे हथ खां को गिलास पाणी जो वठी करे रोज़ो खोले थो त उनखे बि रोज़े रखण जेतिरो सवाबु मिले थो। अहिड़े क़िस्म एतमाम घटि था थियनि, इन जे बारे में थोरो जीअं तव्हां सम्झाणी कुझु अहिड़ो माण्हुनि खे जेको आहे तव्हां तरग़ीब ॾींदा त जीअं माण्हू अहिड़े क़िस्म साईं अर्ज़ु इहो आहे त रोज़े जेतिरो माण्हू रखे थो रोज़े जो सवाबु छा आहे? रोज़े जो सवाबु इहो आहे त अल्लाह ताला फरमाए थो त रोज़े जो सवाबु कुझु बि कोन्हे, रोज़े जो सवाबु मां ख़ुदा जी ज़ात पाण आहे। सुभान अल्लाह, ख़ुदा जी ज़ात फरमाए थो रोज़े बाक़ी जो सवाबु मिले थो, नमाज़ पढ़े बि सवाबु मिले, हज पढ़े बि सवाबु मिले, मुक़ररु सभिनी शइ जो सवाबु सवाबु आहे। आहे। पर रोज़े जो बदिलो अल्लाह ताला फरमाए थो त हिन मूंसां सिधो सो वापारु कयो आहे, मां इन जो आहियां। एतिरो ख़ुदा बाने जे मथां राज़ी थिए थो रोज़े रखण जे करे, जो रोज़े रखण जे करे उनजे वात में जेका बू थिए थी असां त उनखे बदबू था चऊं, पर अल्लाह ताला वटि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त इन जे वात मां बू निकिरंदड़ ख़ुदा खे अंबर अतर हर शइ खां वधीक प्यारी आहे। छो इन जे करे त जेका शइ जेको बानो माण्हू या का शइ प्यारी लॻंदी आहे उनजी हर अदा प्यारी लॻंदी आहे। माशाअल्लाह। तंहिंजे करे उनजी जेका वात में भू अचे थी या जेका उनखे तकलीफ़ पहुचे थी त अल्लाह ताला फरमाए थो त रोज़े जो बदिलो मां आहियां। क़यामत जे ॾींहुं मां उनखे अहिड़ो दीदार कराईंदुसि जेको शहीद जे लाइ न हूंदो। हाणे शहीद जे लाइ केतिरो दीदार हूंदो? उनजे लाइ इहो आहे त शहीद जॾहिं शहीद थिए थो ज़मीन जो फुड़ो उन रत जो फुड़ो ज़मीन ते नथो किरेसि त अॻु में उनखे अल्लाह ताला जो दीदार थिए थो। क़यामत में अल्लाह ताला उनखां ख़्वाहिश पुछा कंदो त शहीद ॾे ख़बर तुंहिंजी छा ख़्वाहिश आहे? उन चए अर्ज़ु कंदो त मौला करीम दुनिया में मूंखे वरी मोकिल, मां तुंहिंजे दुश्मननि सां लड़ां, लड़ंदे लड़ंदे मां शहीद थियां। जेको शहीद थियण वक़्तु तो मूंखे दीदार करायो हो उन दीदार में जेका लज़त आहे तुंहिंजे जन्नत में उहा लज़त कोन्हे। सुभान अल्लाह। रोज़ायत खे इन खां वधीक माना दीदार थींदो जेको शहीद खे बि दीदार न थींदो। हाणे शहीद खे जेको दीदार थियो उन में इहा मज़त आहे, लज़त आहे। तव्हां सम्झी सघो था त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे दीदार में और 40 औरतूं हद वेठे वेठियूं त उन्हनि खे ख़बर बि कोन पई त असांजा हथ वठिजी विया आहिनि। जे यूसुफ अलैहिस्सलाम जे दीदार में उहो मज़ो आहे त अलाह जे दीदार में कहिड़ो मज़ो हूंदो। जे अलाह जे दीदार जेको शहीद खे अलाह ताला दीदार कराए थो उन में एतिरी लज़त आहे त जेको रोज़ायत खे दीदार थींदो उनजो त मिसाल ई कोन्हे। छो त अलाह फरमाए थो त रोज़े खां वधीक मूंखे का बि शइ पसंदि कोन्हे। वॾी महिरबानी साईं, शुक्रिया तव्हांजो। नाज़रीन, रोज़े जे मुतालिक़ एतिरियूं तफ़सील सां इहो रोज़े जो शान तव्हां ॿुधो। रोज़े जो बदिलो अल्लाह जी ज़ात जो दीदार आहे, इन खां वधीक ॿियो कोई बि इनाम नथो थी सघे। इन सां गॾु पंहिंजे प्रोग्राम में सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।